अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम कलमकार संगत तव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे हिकु दफ़ो वरी। लीडर टीवीअ जो प्रोग्राम ही जेके 2-3 किस्तियूं हलियूं आहिनि, इहो दोस्तनि तरफ़ां ॾाढी सुठी मोट मिली आहे। काफ़ी माण्हू न सिर्फ़ु सिंध में पर हिंद में बि असांजो इहो प्रोग्राम ॾिसनि था ऐं पसंदि था कनि। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं उमेद त असां हर दफ़े का अहिड़ी एपिसोड, अहिड़ी किस्त खणी ईंदासीं, अहिड़ो प्रोग्राम खणी ईंदासीं जेको तव्हांखे अञा वधीक मज़ो ॾींदो ऐं लुत्फ़ु ॾींदो। ऐं लीडर टीवीअ जो चैनल ही हिकु दफ़ो वरी तव्हांखे वेनती आहे, गुज़ारिश आहे, अर्ज़ु आहे, रिक्वेस्ट आहे त इहो सब्सक्राइब करे छॾियो त जीअं असांजा हर प्रोग्राम तव्हांजे ऑटोमेटिक स्क्रीन ते अची वञे, मोबाइल जे स्क्रीन ते तव्हांखे ख़बर पइजी वञे त हीउ प्रोग्राम अपलोड थी चुको आहे। अॼु कुझु ॻाल्हियूं ज़हन में आयूं त तव्हां सां शेयर कजनि। उहे आहिनि शाइरी ऐं शाइरीअ जे टेक्निक्स जे बारे में। हाणे शाइरी अलाए कॾहिं खां केतिरनि सदियुनि खां थिए पई ऐं इहो सिलसिलो अञा जेसीं ताईं इंसानु आहे, जेसीं ताईं इंसान में साह आहे ऐं उन में जज़्बा आहिनि, उनखे इश्क़ थिए थो, उनखे प्यारु थिए थो, या उनखे कंहिं बि शइ मोहे विधो त हू इज़हार पंहिंजो लफ़्ज़नि में शाइरीअ सां करे सघे थो। कंहिं ॾाढो सुठो जुमिलो चयो त पोइट्री इज़ अ लिरिकल थॉट, यानी इहा उहा सोच आहे जेका मुतरनम आहे। मुतरनम सोच जो नालो आहे शाइरी। उहा सोच भली कहिड़ी बि हुजे, कहिड़े बि फॉर्म में हुजे, पर उहा शाइरी थी सघे थी जेकॾहिं उहा पंहिंजे अंदर में उहा शाइराणो हुस्न रखे थी। शाइरीअ जो शौक़ु हुजण बि सुठी ॻाल्हि आहे, पर रुॻो शौक़ु हुजणु काफ़ी न आहे। बिल्कुलु ईअं जीअं मां चाहियां त मां दुनिया जो सभिनी खां सुठो डॉक्टर थी वञा, पर इहो सिर्फ़ु ख़्वाहिश सां या शौक़ सां त न थींदो न। इन लाइ महिनत जेका घुरिबल आहे उहा ज़रूरी आहे, उहा ज़रूरी करणी पवंदी। डॉक्टरी पढ़णी पवंदी, डॉक्टरी सिखणी पवंदी, उन में वक़्तु लॻाइणो पवंदो। आहिस्ते आहिस्ते माण्हूअ में उहा रिफाइनमेंट, उहा तजुर्बे सां ईंदी रहंदी ऐं पोइ माण्हू परफेक्ट थींदो ऐं सुठो थींदो। शाइरी बि ईअं आहे। जीअं शुरूअ में गाॾी हलाइबी आहे, ॾुखी लॻंदी आहे, माण्हू खे सम्झ में न ईंदो आहे, ड्रिट थींदो आहे। पोइ हलाए हलाए माण्हू एॾो फ्लुएंट थी वेंदो आहे उन में, एतिरो त एक्सरसाइज़ थी वेंदी आहे, मश्क थी वेंदी आहे उनजी, जो पोइ ख़बर बि न पवंदी अथसि त उन कीअं गैर मटाई, छा कयईं, कीअं पहुतो वञी पंहिंजे मंज़िल ते। शाइरी बि ईअं आहे। शुरूअ में तव्हांखे हर शइ जो लफ़्ज़ जो ॾाढो ख़्यालु रखिणो पवंदो आहे, सोचणो पवंदो आहे त हिते वज़न खुटे त नथो, वधे त नथो। पोइ जॾहिं तव्हां उन में परफेक्ट थी वेंदा आहियो त पोइ तव्हांखे इन्हनि शयुनि जी हर वक़्तु केयर करणी न पवंदी आहे। उहो ऑटोमेटिकली तव्हां में अची वेंदो आहे, उहो ॾांहुं, उहा ॾात अची वेंदी आहे। हाणे हिकिड़ा माण्हू आहिनि, माना 2 क़िस्मनि जा नज़रिया आहिनि। हिकिड़ा चवनि था त शाइरी रुॻो बहर वज़न न आहे, ठीकु आहे, मञी से ॻाल्हि, पर उहे चवनि था त शाइरी रुॻो ख़्याल बि त न आहे। शाइरी सुठे फ़िक्र ऐं सुठे फ़न जो हसीन संगम आहे। जेकॾहिं सुठो फ़िक्र सुठे फ़न में समाइजी वियो ऐं इज़हारजी वियो उन तरीक़े सां, सुठे ऐं बहितरीन फ़ननि सां, त उहा अज़ीम शाइरी आहे। तव्हां दुनिया जा अज़ीम शाइरनि जा मिसाल वठो। अयाज़ में त किथे खोट हुजे वज़न बहर जी, फेज़ में त हुजे न थींदी। उन्हनि वटि बि उहो ई साॻा ख़्याल हुआ जेके ॿियनि वटि हुया, पर हिननि वटि फ़न अहिड़ो हो जो उन्हनि उन फ़िक्र खे हसीन फ़न सां इज़हारियो ऐं उहा शाइरी, उहे ख़्याल, उहे लाज़वाल थी विया, उहे अमर थी विया। असां वटि हिकिड़ो लेम एक्सक्यूज़ ॾींदा आहिनि उहे दोस्त, उहे शाइर जेके कंहिं न कंहिं सबब जे करे वज़न बहर ते सुठी गिरफ़्त नथा रखनि। उहे चवंदा आहिनि त शाइरी रुॻो वज़न बहर न आहे। ठीकु आहे, मञूं था, पर शाइरी रुॻो ख़्याल बि त न आहे। ख़्याल त पोइ फ़लसफ़ो बि आहे। नीट्शे खे तव्हां वॾो शाइर त नथा चई सघो न, उहो त फ़लसफ़ी आहे, उनजा ज़बरदस्त ख़्याल आहिनि, पर उहा शाइरी न आहे। ईअं
सदर में तव्हां वञो त चोपड़ियूं पियूं आहिनि अक़वाल ज़रीन जो, बहितरीन खां बहितरीन माण्हुनि जा बहितरीन ख़्याल आहिनि, पर उहा शाइरी न आहे। शाइरी उहा थींदी आहे जेका बहितरीन ख़्याल बहितरीन फ़न जे ज़रिए इज़हारिया वेंदा आहिनि। जॾहिं उहो ख़्याल लतीफ़ वटि थो अचे ऐं लतीफ़ फ़न सां इज़हारियो थो वञे त पोइ अमर थो थी वञे। शाइरी उहो पखी आहे जंहिं लाइ फ़न ऐं फ़िक्र जा ॿई पर मज़बूत हुजणु घुरिजनि, तॾहिं बहितरीन ऐं ऊची उॾाम मुमकिन आहे शाइरीअ जी। हिकु बि पर जेकॾहिं थोरो फटियलु आहे या कमज़ोर आहे त भरपूर उॾाम मुमकिन न आहे। अॼुकल्ह कुझु दोस्त नसरी नज़्म लिखी या कुझु सिटरूं वज़न में हूंदियूं, कुझु सिटरूं वज़न खां ख़ारिज हूंदियूं, त उन्हनि लाइ अर्ज़ु इहो आहे त हर शइ जी हिकिड़ी टेक्निक हूंदी आहे। उहा टेक्निक सिखण में को ऐब कोन्हे, उहा हर शइ जी टेक्निक सिखबी आहे। गाॾी हलाइण जी टेक्निक आहे, उहा सिखणी पवंदी, पोइ गाॾी हलंदी। न त केॾी बि सुहिणी गाॾी हुजे उहा हलंदी न त फ़ाइदो न आहे। ईअं ई मानीअ जो हिकिड़ो शेप आहे, मानी गोल हूंदी, सुहिणी लॻंदी, ॾिसण में ई वणंदी, खाइण त बाद जो मसइलो आहे, मरहलो आहे। त उहा आहे कीअं? पहिरियों मानी पंहिंजे फॉर्म में त मानी लॻे, शाइरी पंहिंजे फॉर्म में त शाइरी लॻे, उन खां पोइ जो मरहलो आहे त उन में कहिड़ो हसीन ऐं सुठो फ़िक्र समायल आहे। ऐं इते मां दोस्तनि सां इहा बि ॻाल्हि कयां त अक्सर उहे माण्हू जेके फ़न में थोरा घणा कचा आहिनि, उहे इहो एतिराज़ु कंदा आहिनि त यार शाइरी रुॻो बहर वज़न न आहे, तव्हां वटि रुॻो बहर वज़न आहे, शाइरी ॿी शइ आहे। ॿी शइ पोइ इहा अदा मुंहिंजा कहिड़ी आहे जेका लतीफ़ बि उनखे फ़न में इज़हारे सघियो, अयाज़ बि इज़हारे सघियो। दुनिया जा सभई शाइर मंज़ूम शाइरी करे कहिड़ो ख़्यालु हो जेको बचाए सघिया, जेको जंहिंजे लाइ नसरी नज़्म लिखणो पइजी वियो। मां इहो नथो चवां त तव्हांजो लिखणु बंदि कयो, तव्हां बि लिखंदा रहो, पर हर शइ जूं जीअं घुरिजूं थियनि थियूं, हिकिड़ियूं टेक्निक्स थियनि थियूं, उन टेक्निक सिखण सां ख़्यालु मां सम्झां थो अञा रिफ़ाइन थी, अञा मुतरन्निम थी, अञा नगमगीअ वारो थी, अञा सुहिणो थी वेंदो। सो मुंहिंजा दोस्तो, इहे शाइरीअ बाबति कुझु ॻाल्हियूं हुयूं। ऐं शाइरीअ लाइ ज़ाहिर आहे तव्हांखे सुठे शाइर थियण लाइ ईअं ई महिनत करणी पवंदी। जीअं डॉक्टर थियण लाइ कुझु मज़मून त ज़रूरी आहिनि न, त तव्हांखे उन्हनि ते सुठी कमांड हुजणु घुरिजे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां डॉक्टर था थियो त तव्हांखे एनाटमी सुठी पढ़ियल हुजणु घुरिजे, फिज़ियोलॉजी सुठी पढ़ियल हुजणु घुरिजे, मेडिसिन सुठी उनजी ॼाण हुजणु घुरिजे। इहे जे न हूंदा त पोइ तव्हांजी डॉक्टरीअ में मज़ो न रहंदो। बिल्कुलु ईअं ई आहे शाइरीअ में जेकॾहिं तव्हां हिकिड़ा सुठा शाइर न पढ़िया आहिनि त तव्हांजी शाइरीअ में एॾी वुसत न हूंदी। जेतिरो वधीक पढ़ी सघिजे ओतिरो सुठो आहे, या जेतिरो वधीक टेक्निक्स ते ग्रिप हुजे ओतिरो वधीक सुठो इज़हार थींदो। जेतिरा सुठा ख़्याल तव्हांखे अॻु में ई ज़हन में हूंदा, उन्हनि खे ओॾे ई सुठे फ़न सां जेकॾहिं इज़हार हो त अञा वधीक सुठो कमु थी वेंदो। सो मुंहिंजा दोस्तो, इहे लेम एक्सक्यूज़िस आहिनि, इहे बहाना आहिनि टेक्निक न सिखण जा। शाइरी तमामु वॾी महिनत दरकारु आहे शाइरीअ लाइ। हीअ जेके असां शाइरी पढ़ूं था ऐं तकड़ में वाह वाह करे था छॾियूं, उन शाइर केॾी महिनत कई हूंदी, उनजो अंदाज़ो मुश्किल आहे लॻाइणु। उनजो अंदाज़ो उहो ई लॻाए सघे थो जेको उन मरहले मां गुज़रियो हुजे। मां मञां थो शेख आज़म लिखियो हो, हू करे थो ॾींहं राति फ़ाइलातुन फ़ाइलात, ऐं उॾामे थी हयात, देस जो वाॻूं अवात, हू नथो ॼाणे इहो, हू नथो ॼाणे इहो, देस जी छामे निजात, हू करे थो ॾींहं राति फ़ाइलातुन फ़ाइलात। पर अयाज़ बि ॾिसो त इहो सॼो पूरो नज़्म फ़ाइलातुन फ़ाइलात खां हटियल न आहे, परफेक्ट आहे इन ते। सो तव्हांखे हर ॻाल्हि पंहिंजे टेक्निक सां, पंहिंजे वज़न बहर जे पूराए सां, परफेक्शन सां करणी आहे। भली उहा तव्हां उनखे रद्द करण लाइ बि कयो, तॾहिं बि उन में तव्हांखे परफेक्ट हुजणो आहे। सो इहे सभु ॻाल्हियूं दिलि में आयूं त तव्हां सां कजनि।
शाइरीअ जो सिलसिलो दुनिया अज़ल खां हलियो आहे, अबद ताईं रहंदो। लतीफ़ लिखियो आहे, अयाज़ लिखियो आहे, फैज़ लिखियो आहे, ग़ालिब लिखियो आहे, अञा केतिरा ई अज़ीम शाइर खोड़ ईंदा बि सही, के आया के आहिनि के ईंदा। सो अयाज़ चयो हो, शाइरी जा रूह गरमाए नथी, मंज़िले मक़सूद खे पाए नथी। गूंज तंहिंजी छा कबी महबूब जो, कूंज जे पैगाम पहुचाए नथी। सो उहा शाइरी जेका रूह गरमाए, उहा तॾहिं मुमकिन आहे जॾहिं उहा फ़न ऐं फ़िक्र ॿिन्ही में परफेक्टली बैलेंस रखे ऐं ॿिन्ही में मज़बूत हुजे। महिरबानी साथियो, वरी ईंदड़ हफ़्ते नए प्रोग्राम सां, कंहिं नए दोस्त सां, कंहिं नवनि ख़्यालनि जे माण्हूअ सां तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। लीडर टीवीअ जे प्रोग्राम कलमकार सां गॾु वरी ईंदड़ हफ़्ते तव्हां सां गॾु हूंदासीं। इजाज़त ॾींदा, अल्लाह भाई।